ॿियनि मुल्कनि में त हिन जहिड़नि नौजवाननि ते फिल्मूं बि ठहंदियूं आहिनि ऐं अरबे रुपया कमाईंदियूं बि आहिनि, पर हिते हिन हक़ीक़ी किरदार जी ज़िंदगी ॼण का दर्दनाक आर्ट मूवी बणियल आहे। छो जो हुते क़दुरु आहे पर हिते बेक़दरी। ही उमरकोट जो ज़हीन तरीन शागिर्द यशवंत कुमार आहे, जंहिं माज़ूरीअ खे मात ॾेई जबल जेॾो हौसलो हासिल करे वरितो। फर्स्ट ईयर में ए ग्रेड, MK टेस्ट में सॼे ज़िले मां 3 ऐं डिवीज़न मां 5 पोज़ीशन हासिल करण बावजूदि सिंध जो तालीम खातो संदसि क़दुरु करण लाइ तयारु नाहे। शायदि हिन लाइ बि नो चांस आहे। यशवंत डॉक्टर थियणु चाहे थो, पर संदसि राह में हिकिड़ी नंढड़ी रुकावट आहे। जिस्मानी कमज़ोरीअ सबबि हू सही तरीक़े सां लिखी नथो सघे। हाणे हिन लाइ वॾे में वॾो मसइलो इहो आहे त सुभाणे लम्स जी एंट्री टेस्ट में खेसि OMR शीट ते टेस्ट ॾियणी आहे, जेका हू कमज़ोरीअ सबबि फिल न करे सघंदो। यशवंत सरकार खां मुतालबो कयो आहे त संदसि OMR शीट अलॻि चेक करे खेसि मेरिट ते हिकु मौक़ो ॾिनो वञे। जेकॾहिं हू मेरिट तहत पास थिए थो त खेसि लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस में दाख़िला ॾिनी वञे। हाणे कुझु माण्हू इहो सोचींदा त जेको नौजवान सही नमूने लिखी न सघे, उहो मेडिकल जी पढ़ाई कीअं मुकमिल कंदो, मरीज़नि जो इलाज कीअं कंदो। पोलियो वरितल अॻूणो अमरीकी सदर फ्रैंकलिन रोज़वेल्ट, ॻाल्हाइण ऐं ॾिसण जी सघ खां महरूम अमरीकी अदीब ऐं उस्ताद हेलन केलर, मशहूरु माज़ूर अमरीकी साइंसदान स्टीफन हॉकिंग ऐं ॿिया अणगणिया इंसान जिन पंहिंजी माज़ूरीअ खे मात ॾेई इंसानियत जी ख़िदमत कई। यशवंत खे बि ख़िदमत जो हिकु मौक़ो मिलणु घुरिजे। ॾिसजे त सिंध सरकार जूं इख़्तियारियूं ऐं ख़ासि तौरु वाइस चांसलर डॉक्टर इकराम उॼण यशवंत जी शीट जी चेकिंग बाबति कहिड़ो था फ़ैसिलो कनि। Oh.